लकीर चश्मो। 7 में झंपीलो चश्मो जेको आहे उहो 6 में। ऐं मंगू पीराड़ो चश्मो कराची में, मंगू पीर, ठीक है, ओलिया हिकु जेको कराची में ओलह वाली साइड, ठीक है। हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम, वेलकम इन फ्यूचर टैलेंट ऑनलाइन अकेडमी। तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार। अॼु जेको असां सब्जेक्ट आहे उहो सिंधी आहे। 20% जेको आहे हिन क्वेश्चन पेपर में तव्हांजा सुवाल ईंदा ऐं हिन जे जेके मुंहिंजा टॉपिक आहिनि इहे तव्हांखे सुठे नमूने जेके आहिनि कवर कराया वेंदा। सभ खां पहिरीं जेको असां टॉपिक खयों आहे फैक्ट्स अबाउट सिंध बाबति जेके बि हक़ीक़तूं आहिनि, सिंध जूं जेके बि अहम ॻाल्हियूं आहिनि या सिंध जी जेके मशहूरु शयूं आहिनि असां उहे शुरू कंदासीं। स्टेप बाय स्टेप इहे तव्हांखे टॉपिक जेके आहिनि क्लियर कराईंदा हलंदासीं। सभ खां पहिरीं जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त हीउ सिंध जेको सूबो आहे सभ खां पाकिस्तान जो 3rd लार्जेस्ट प्रोविंस आहे एरिया जे हिसाब खां। एरिया माना पखेड़, ठीकु आहे, एरिया माना पखेड़ जे लिहाज़ खां पाकिस्तान जो 3 नंबर सूबो आहे। हुनखां पोइ 2nd नंबर ते आहे पॉपुलेशन जे हिसाब सां। पॉपुलेशन जो मतिलबु आहे आबादी जे लिहाज़ खां सिंध जेको आहे पाकिस्तान जो 2 नंबर ते सूबो आहे। 1 नंबर ते जेको आहे पंजाब आहे, ठीकु आहे। इहे शयूं यादि रखिजो। हिन खां पोइ जेकॾहिं असां हिन जी ॻाल्हि कयूं त हिन जी एरिया केतिरी आहे। एरिया मतिलबु पखेड़ सरहद, मतिलबु ज़मीनी जॻह, ज़मीनी जी सित आहे, ज़मीन आहे टोटल हुनजी घणी आहे, ठीकु आहे। 1,14,914 स्क्वायर, 40,914 स्क्वायर किलोमीटर हिन जी जेका आहे एरिया आहे। हिन खां पोइ जेकॾहिं हिन डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कयूं असां त 2021 मुताबिक़ हिन में जेके सिंध में टोटल डिस्ट्रिक्ट जेके आहिनि, ज़िला जेके आहिनि उहे 3 आहिनि, ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट माना ज़िला 3 आहिनि। हुन खां पोइ डिवीज़न हिन में जेके आहिनि टोटल 7 आहिनि। तहसील तालका, हिन में जेके टोटल तालका आहिनि उहे 138 आहिनि। NA जो मतिलबु आहे नेशनल असेंबली। नेशनल असेंबली क़ौमी असेंबली आहे, ठीकु आहे। वफ़ाक़ जूं जेके आहिनि सीटूं आहिनि उहे टोटल जेके आहिनि 75। नेशनल असेंबली जेके टोटल हिन जूं सीटूं आहिनि उहे घणियूं आहिनि 75 सिंध जूं। उनखां पोइ प्रोविंशियल सीट जेके आहिनि सूबाई सीटूं, ठीकु आहे, जेके सूबाई हुकूमत जूं सीटूं हूंदियूं आहिनि हिन जूं त हिन जो टोटल आहिनि 168। ऐं हुनखां पोइ यूनियन काउंसिल जेके असां UC बि चवंदा आहियूं 1108 आहिनि। टोटल घणियूं आहिनि 1108, ठीकु आहे। डिस्ट्रिक्ट 30, डिवीज़न 7 ऐं तहसील जेके आहिनि तालका 138, नेशनल असेंबली सीटूं 75, प्रोविंशियल सीटूं जेके आहिनि 168 ऐं यूनियन काउंसिल जूं सीटूं जेके आहिनि टोटल यूनियन काउंसिल जेके आहिनि UC आहिनि हिन में 1108। ऐं हुनखां पोइ जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं हिन जे लेक्स जी, लेक्स माना डंडूं, त हिन में जेके अहम डंडूं आहिनि असां जेके मूं टॉपिक ठाहियो आहे तव्हांजे लाइ 8 तक़रीबन आहिनि, 7 आहिनि, ठीकु आहे। हलेजी लेक आहे, किंजर लेक आहे, हडेरो या हडेली लेक आहे, मंचोर लेक आहे, हुनखां पोइ ड्रिग लेक आहे, हमल लेक आहे ऐं शकूर लेक आहे, सही आहे। ऐं हलेजी, किंजर ऐं हडेली लेक जेके आहिनि इहे 3, ठीकु आहे। 3 जेके आहिनि इहे ठटे में आहिनि, ठटा डिस्ट्रिक्ट माना ज़िले में, ठटे ज़िले में। हुनखां पोइ मंछर लेक जेका आहे, मंछर लेक जेका आहे हीअं जेका आहे डिस्ट्रिक्ट जामशोरे में, ठीकु आहे, जेको आहे जामशोरो में। हुनखां पोइ हमल लेक आहे, सॉरी जेका ड्रिग लेक आहे उहा आहे कंबर शिदात कोट में। हमल लेक ॿई जेके आहिनि इहे कंबर शिदात कोट में आहिनि। कंबर शिदात कोट, ठीकु आहे। ऐं शकूर लेक जेका आहे हीअ अहम लेक आहे, हीअ आहे बदीन में, डिस्ट्रिक्ट बदीन में। हीअ जेका लॻे थी इंडिया जेका स्टेट आहे गुजरात, हिन जी बॉर्डर हुनखे थी लॻे, ठीकु आहे। हाणे हीअ जेके डंडूं आहिनि हीअ तक़रीबन 7 आहिनि। हुननि जा ज़िला कहिड़े कहिड़े ज़िले में वाक़िआ आहिनि इहे लाज़मी ईंदा। हुनखां पोइ जेके हीअ फैक्ट्स आहिनि हिन में टोटल छा छा आहे। ऐं हुनखां पोइ जेकॾहिं असां डैमनि जी ॻाल्हि कयूं त डैम्स जेके मेन डैम आहिनि हिन सिंध में 3 आहिनि, ठीकु आहे। हा, सभ खां पहिरीं जेको आहे दरावत डैम आहे। दरावत डैम जेको आहे ज़िले जामशोरे में आहे, दरावत डैम ज़िले जामशोरे में। पोइ हुनखां पोइ जेको चोटियारी डैम आहे, चोटियारी डैम सांगड़ डिस्ट्रिक्ट में आहे। कहिड़े ज़िले में? सांगड़ डिस्ट्रिक्ट में। नए गाज डैम, ठीकु आहे, हे दादू ज़िले में आहे।
नए गाह जो टाइम है वो किथे है, वो दादू ज़िले में है। सो जेकॾहिं सिंध जे डिवीज़न जी ॻाल्हि कयूं त सिंध जे जेके डिवीज़न टोटल आहिनि उहे 7 आहिनि, ठीकु आहे। टोटल डिवीज़न कयूं 7 आहिनि। हिन जा इहे नाला आहिनि: कराची, हैदराबाद है, लाड़काना, सखर, मीरपुर ख़ासि, बेनज़ीराबाद ऐं बंबोल, ठीकु आहे। जीअं जहिड़े तरीक़े सां जीअं लिखियल आहिनि, तव्हांखे ईअं नोटबुक ठाहिणो आहे। नोटबुक तव्हां अरेंज कंदो, हुन खां पोइ जेके बि शयूं असां तव्हांखे लेक्चर जे ज़रिए पढ़ाए वञूं, सम्झाए वञूं, उहे तव्हांखे यादि रखणियूं आहिनि। ऐं हुन खां पहिरीं तव्हां नोटबुक लाज़मी ठाहियो। हीअ ॾिसो न, जहिड़े तरीक़े सां लिखियल आहिनि, मथां टॉपिक ॾियणो आहे, कहिड़े ज़िले में आहिनि, जेका बि शइ सम्झ न अचे तव्हां पुछा कयो, हीअ न जेको। हुन खां पोइ अहम जेके सुवाल आहिनि या सिंध में जेको शयूं आहिनि हुननि बाबति सुवाल आहिनि। सो सभ खां पहिरीं आहे हिते सूमरनि जो दौरु। सूमरनि जो दौरु जेको शुरू थियो 1050 खां 1351 ईस्वी ताईं। ससी पुनू उमर मारी या दोदे सूमरो जेको आहे, अहम ज़िक्र आहे सूमरनि जे दौर में। ससी पुनू उमर मारी ऐं दोदो सूमरो जेको आहे, इहे इन दौर जा हुआ। कहिड़े दौर जा? सूमरनि जे दौर जा हुआ। इहे बि सुवाल कॾहिं बि तव्हां सां अची सघे थो, ससी पुनू कहिड़े दौर सां तालुक़ु रखंदी हुई, या उमर मारी जो वाक़ियो कहिड़े दौर में थियो, त इहो जेको आहे सूमरनि जे दौर में। हुन खां पोइ जेको हीअ शाइर आहिनि, मशहूरु शाइर आहिनि, शाइर पीर सदरुद्दीन ऐं औरत शाइरा जेका आहे मरखां शेखण, ठीकु आहे। मरखां शेखण बि हिन दौर सां तालुक़ु रखे थी। पीर सदरुद्दीन शाह ऐं औरत शाइरा जेका मरखां शेखण बि जेका आहे, इहा बि सूमरनि जे दौर में तालुक़ु रखे थी। तव्हांखे यादि छा करिणो आहे? सूमरनि जो दौरु कॾहिं खां केसि ताईं शुरू थियो, इहो यादि रखिणो। ऐं हिन में जेके अहम जेके ज़िक्र आहिनि या अहम माण्हुनि जा जेके नाला आहिनि, उहे तव्हांखे यादि रखणा आहिनि। अच्छा, हुन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं समन जो दौरु आहे, समन जो दौरु शुरू थियो 1351 खां वठी 1520 ईस्वी ताईं। काज़ी कादन शेख, हमाद इसाक अहंगू, जड़न आलमन ऐं शाइरनि जो बि ज़िक्र आहे। हाणे समन जे दौर में काज़ी कादन शेख, हमाद इसाक अहंगू जेके हुआ, इहे शाइर हुआ। हुन खां पोइ टालपरनि जो दौरु ऐं अच्छा, टालपरनि खां पहिरीं तव्हांखे जेको आहे न कलहोड़नि जो दौरु ॾिसणो आहे। थोरो अॻिते पोइ थी विया। सो जेको आहे समन खां पोइ कलहोड़ा आया, ठीकु आहे। कलहोड़नि जो दौरु जेको आहे 1700 ईस्वी खां 1782 ईस्वी ताईं हलियो। हा, कलहोड़नि जे दौर में हैदराबाद जेको हुयो सिंध जे गादीअ जो हूंदो, इहो यादि रखिजो, ठीकु आहे। कलहोड़नि जे दौर में हैदराबाद जेको सिंध जे गादीअ जो हूंदो हुयो। ऐं कलहोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सोनहरी दौरु सॾियो वञे थो। इहो बि सुवालु ईंदो आहे हर टेस्ट में। कलहोड़नि जे दौर खे सिंधी अदब जो सोनहरी दौरु सॾियो वञे थो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जेको आहे कलहोड़नि जे दौर जो आहे, ठीकु आहे। बुज़ुर्ग जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, शाइर आहे, उहो बि किथां जो आहे, ऐं कलहोड़नि जे दौर जो आहे। हुन खां पोइ सरफराज़ कलहोड़ो, सरफराज़ कलहोड़ी जो कब्रिस्तान आहे या मक़ाम आहे जेको हैदराबाद में आहे। सरफराज़ कलहोड़ो रोहल फ़क़ीर जो ज़िक्र बि जेको आहे, त उहो हिन कलहोड़नि जे दौर में आहे, ठीकु आहे। कलहोड़नि खां पोइ जेको आयो टालपरनि जो दौरु 1782 खां वठी 1843 ईस्वी ताईं। हाणे टालपरनि जे दौर में ॾिसो, सचर सरमस्त, साईं सैयद साबित अली शाह, मुराद फ़क़ीर, हमल फ़क़ीर लिगारी, इहे बि जेके आहिनि बुज़ुर्ग हस्तियूं जेके आहिनि, इहे हिन जूं हुयूं टालपरनि जे दौर जूं हुयूं। टालपरनि जे दौर में सचर सरमस्त या साबित अली शाह, उहो तव्हांखां कॾहिं बि सुवालु अची सघे थो, सचर सरमस्त जेको आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो, ठीकु आहे। हाणे हिन खां पोइ कहाणीकार जेके आहिनि, कहाणियूं जेके लिखनि था, नवाज़ अली नियाज़ ऐं सोभो ज्ञान चंदाणी, सुंदरी अनम चंदाणी, ठीकु आहे। त हे कहाणीकार आहिनि। हाणे कहाणीकार हे बि अची सघनि था, त हिननि मां हेठियों जेको आहे कहाणीकार केरु हुयो, सिंध जो कहाणीकार। त इहे जेके कहाणीकार आहिनि, इहे बि जेके आहिनि टालपरनि जे दौर सां तालुक़ु रखनि था। अच्छा, हुन खां पोइ जेको 1843 ईस्वी खां पोइ जेको अंग्रेज़नि जो दौरु शुरू थियो। अंग्रेज़नि जो दौरु जेको 1947 ईस्वी ताईं हलियो, जेसिताईं पाकिस्तान आज़ादु न थियो। सो अंग्रेज़नि जेके आहिनि, अंग्रेज़नि जे दौर में सिंध में वॾी जेका तब्दीली आई, शाखूं बैराज ऐं हुन खां पोइ केनाल वग़ैरह जा थाणनि जा सिस्टम, माना जेके आहिनि वॾियूं अस्पतालूं, कोर्टनि जा सिस्टम बि अंग्रेज़नि जे दौर में तक़रीबन हिते सिंध में शुरू थिया, ठीकु आहे। हा, मिर्ज़ा कलीज बेग आहे, सैयद मिस्री शाह आहे, किशन चंद बेवसा, फ़तेह मोहम्मद सेवाणी, गुलाम अहमद निज़ामी ऐं ॿिया जेके शहर आहिनि कुझु, उहे बि हिन अंग्रेज़नि जे दौर जा आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग बि अंग्रेज़नि जे दौर जो आहे, सैयद मिस्री शाह आहे, किशन चंद बेवसा आहे, फ़तेह मोहम्मद सेवाणी जेको अंग्रेज़नि जे दौर सां तालुक़ु रखे थो। ऐं हुन खां पोइ असां वटि अहम हिकिड़ी जॻह आहे, साध बेलो चयो वेंदो आहे। साध बेलो जेको आहे हिंदू मज़हबनि जो जेको आहे हुते मंदरु आहे, इहो सखर में आहे। सिंधू दरिया जो विच हिकु ॿेट आहे,
उते जेको आहे मंदरु ठहियल आहे हिंदुअनि जो, ठीकु आहे, पुराणे ज़माने जो आहे, जॾहिं पाकिस्तान मतिलबु आज़ादु थियण खां पहिरीं जो आहे, ठीकु आहे। हा, साध बेले में हज़ारे जेके आहिनि हिंदू हर साल जेको हिन जो मेलो लॻंदो आहे या गॾिजाणी थींदी आहे, त हिंदू इंडिया मां हिते ईंदा आहिनि ज़ियारत ते। साध बेलो हिंदुअनि जो इबादत गाह आहे या मंदरु आहे, ठीकु आहे। इहो जेको साध बेलो आहे उहो सखर में। हुन खां पोइ असां सिंध जेके मशहूरु टकरियूं आहिनि उनजो ज़िक्र कंदासीं, त गंजो टकर जेको आहे उहो हैदराबाद में आहे। गंजो टकर हैदराबाद में आहे, ठीकु आहे। आदमशाह जी टकरी जेका आहे सखर में आहे, ऐं मकली जूं टकरियूं ठटे में, कारूंझर जूं टकरियूं, ठीकु आहे, कारूंझर जेको आहे नंगर पार्कर में आहे, थर नंगर पार्कर, ठीकु आहे, नंगर पार्कर। कालकान जबल जेको आहे अरोड़ी सखर में आहे, अरोड़ी ऐं सखर में। हुन खां पोइ सिंध में जेके चश्मा जेके आहिनि, चश्मनि जो ज़िक्र जेके न कयूं त लकी वारो चश्मो जेको आहे उहो सेवण में। तक़रीबन अहम सुवाल आहिनि, त असां बेराज खे आहिनि, बेराज बाबति तव्हांखे असां हिन वीडियो में सॼो कंप्लीट ॿुधाईंदासीं। हुन खां पोइ जेके सिंध में जबल आहिनि या कुझु अहम सुवाल आहिनि उहे सॼा हिन पंहिंजी वीडियो में तव्हांखे कवर कराया वेंदा। सभ खां पहिरीं असां अचूं था सखर बेराज ते। सखर बेराज जेका आहे उहा कॾहिं ठही? सखर बेराज जेका आहे 1932 ईस्वी में ठही, ठीकु आहे। लॉर्ड वेलिंगटन जेको अंग्रेज़ गवर्नर हुयो, ठीकु आहे, लॉर्ड वेलिंगटन ठाराई 1932 ईस्वीअ में। हिन में जेकॾहिं वाह जी ॻाल्हि कयूं त हिन में हिकु वाह ऐं 7 कैनाल आहिनि, ठीकु आहे। हिकु वाह ऐं 7 कैनाल तव्हांखे वधीक इहो यादि रखिणो आहे, एतिरो ख़ासि डिटेल में न ईंदो। ऐं हुन खां पोइ जेकॾहिं हिन जे दरवाज़नि जी ॻाल्हि कजे त दरवाज़ा जेके आहिनि सखर बेराज में 66 आहिनि, ठीकु आहे। कोटली बेराज ते अचूं था त कोटली बेराज जेका आहे 1955 ईस्वी में तयारु थी, जनरल गुलाम अहमद जेका आहे उहा तयारु कराई, ठीकु आहे। कोटली बेराज 1955 ईस्वी में सिंध जो जनरल हुयो गुलाम अहमद, त हुन तयारु कराई। ऐं कोटली बेराज मां 5 वाह निकिरनि था, कोटली बेराज मां 5 वाह निकिरनि था। हुन खां पोइ गिडू जेका बेराज आहे 1962 ईस्वी में सदर अयूब ख़ान तयारु कराई। गिडू बेराज में जेके दरवाज़ा आहिनि उहे 64 दरवाज़ा आहिनि, ठीकु आहे। ऐं कोटली बेराज में घणा आहिनि? 44 दरवाज़ा आहिनि। त गिडू बेराज 1962 में सदर अयूब ख़ान। ऐं हुन खां पोइ जेके ॾिसूं असां त सखर बेराज में 66 दरवाज़ा आहिनि, गिडू बेराज में जेके आहिनि 64 दरवाज़ा आहिनि, ऐं कोटली बेराज में 44 दरवाज़ा आहिनि। त इफ़्तिताह जेको आहे सखर जेको आहे बेराज जो लॉर्ड वेलिंगटन कयो, ऐं कोटली बेराज जो जेको आहे हिन जो गुडू बेराज जो जेको आहे इफ़्तिताह सदर अयूब ख़ान कयो, ऐं जनरल गुलाम अहमद जेको आहे उहो कोटली बेराज जो इफ़्तिताह कयो। हा, सिंध में जेकॾहिं असां जबलनि जी ॻाल्हि कयूं त सिंध में जेको अहम जबल आहिनि, जेके अहम माना मशहूरु जबल आहिनि, हुननि जा नाला ई आहिनि। त हिकु बड्रो जबल आहे, ॿियो गोरखियल स्टेशन, ऐं हुन खां पोइ कारूंझर जबल आहिनि, खीरथर जबल आहिनि, ठीकु आहे। त इहे जेके अहम आहिनि त